ब्रेकिंग न्यूज़ मिठी वेझो ॻोठ सघड़ो जुणाजा में नायाब ऐं ख़ूबसूरत मोर पखी जी मौत जा वाक़िया तेज़ी सां वधण लॻा। केतिरा ई मोर पखी बीमारी में मुब्तला आहिनि। वधीक तफ़सील लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मिठी मां अल्ताफ़ वज़ीर। जी अल्ताफ़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, मिठी वेझो ॻोठ सगरोड़ जुणेजा में मोर पखियुनि में बीमारी ऐं ॻोठ सगरोड़ जुणेजा में नायाब ख़ूबसूरत मोर पखियुनि जी मौत जा वाक़िया तेज़ी सां वधण लॻा आहिनि। केतिरा ई मोर पखी बीमारी में मुब्तला आहिनि। गर्मी जी शिदत, पाणी जी खोट या कंहिं बि क़िस्म जी बीमारी ॻोठाणनि पारां इज़हार जो ख़ुदकशो कयो आहे ऐं जेकॾहिं फौरी तौर ते क़दम न खंया विया ही नायाब ख़ूबसूरती ख़तम थी सघे थी। असां मुतालबो कयूं था त वाइल्ड लाइफ खाते पारां जांच कई वञे ऐं फौरी तौर ते तबी टीम रवानी करे ऐं मोर पखियुनि जी बीमारी जी सुञाणप करे उनजो इलाज कयो वञे, जीअं ही नायाब मोर पखी बची सघनि। थरपारकर जे हुस्न जा रंग मोर पखी असांजी सुञाणप आहिनि, उन्हनि जी बचाव लाइ संजीदा क़दम खंया वञनि। जी महिरबानी तफ़सील खां आगाही ॾियण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।